भिटशाह रूरल हेल्थ सेंटर के डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां रमज़ान मुबारक दौरान ड्यूटी टाइम वधाइण खिलाफ़ ओपीडी जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अली पनाह शाह शोबान सतो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणो त रमज़ान महीने में रोज़े जी हालत में ओपीडी संभालणु तमामु ॾुखियो हूंदो आहे। ड्यूटीअ सां गॾु इबादत करण लाइ वक़्तु कढणु बि मुश्किल हूंदो आहे। मथां वरी ड्यूटी टाइम 1 कलाक वधायो वियो आहे, जंहिं सबबि अस्पताल जे डॉक्टरनि ऐं स्टाफ खे सख़्तु मुश्किलात थी रही आहे। उन जो चवणो त अस्पताल जे एडमिनिस्ट्रेटर जो स्टाफ सां रवैयो बि दुरुस्त न आहे, जंहिंखे पिणु पंहिंजो रवैयो दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। हुननि पीपीएश ऐं सिहत काजे जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते मॉर्निंग ओपीडीअ जो वक़्तु सुबुह 8 बजे खां 1 बजे ताईं मुक़ररु करे डॉक्टरनि ऐं स्टाफ मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿिए पासे अस्पताल जे एडमिन शुजा चवणो त ड्यूटी वक़्त जो नोटिफिकेशन पीपीआई जी हेड ऑफिस में जारी किया वियो आहे, जंहिंमें असां मक़ामी इंतज़ामिया जो को बि अमल दख़ल न आहे। बाक़ी स्टाफ खां वक़्त जी पाबंदीअ सां ड्यूटी वठणु असांजो फ़र्ज़ु आहे।